पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। पनुआकल में पाक फौज हिमायत में जश्न रैली कढी वही है जिते शहर म्यूनसिपल कमेटी पनुआकल का VIP गेट छावनी ताईं रैली कढी वही जिते सियासी समाजी मजहबी हर तबके के माण्हुनि पर वॾे अंग में शिरकत कई पहिरियों दफ़ो इहो आहे त औरतूं बि जेके निकिरी करे आयूं पाक फौज हिमायत में नारा हया आहिनि। सब खां पहिरियों त असां पंहिंजी पाकिस्तानी फ़ौज के सलाम पेश कयूं था, ख़राज अक़ीदत पेश कयूं था। असां पाकिस्तानी अवाम पाकिस्तानी फ़ौज सां शाना बशाना गॾु आहियूं ऐं मोदी खे ॿुधाइण था चाहियूं इहे जीअं तूं अॻिलायूं करे थो इंशाअल्लाह ताला वरी जे ॿीहर असांजी फ़ौज खे तंग कई आहे असां पाकिस्तान ते कूड़ा मिज़ाइल ऐं इहे ड्रोन हलाए त असांजी फ़ौज ऐं असां गॾिजी तोखे अहिड़ो जवाबु ॾींदासीं तोखे छठी यादि अची वेंदी। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान जिंदाबाद। असां सॼे मुल्क में जश्न मल्हायो वञे थो पियो पाक फ़ौज जो। पाक फ़ौज जेको आहे इंडिया खे चना चबाए छॾिया नी, जंहिंजे करे असांजे सॼे मुल्क में जेको आहे सो रैलियूं नी ख़ुशी आहे ऐं पाक फ़ौज खे सलाम आहे। असां हीअ पनुआकिल शहर जो शहरी इताद जे तरफ़ां पाकिस्तान पनुआकिल जे अवाम जे तरफ़ां सॼे तालके जे अवाम जे तरफ़ां हम जो है ना अभी यहाँ से रैली निकाल रहे हैं जो हमारी कैंट के गेट तक जाएगी और पाकिस्तान की आर्मी को, हमारे पनुआकिल के कैंट के GOC साहब को और उनके पूरे स्टाफ को सबको जो है ना सलाम पेश करेंगे। हम वहाँ जा रहे हैं। सिर्फ पाकिस्तान फ़ौज पर असांजी नेवी के असांजी एयरफोर्स के असां थैंक्स करण आया आहियूं जंहिं तरीक़े सां उन्हनि असांखे सेव कयो आहे, जंहिं तरीक़े सां उन्हनि इंडिया खे जवाबु ॾिनो आहे। उन्हनि असांजे जेको आहे दिलि में असांखे ऑलरेडी उन्हनि जी इलाही इज़त हुई त उन्हनि असांजी अञा वधीक पंहिंजी जॻह हिकिड़ी अहमियत वधाए छॾी आहे। असांखे इलाही पंहिंजे पाकिस्तान वॾी फतह कई आहे जेकी हिंदुस्तान खे दिलि में बग़ावत हुई उन जूं सारी निकिरी वई आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे जुलूस सां सारे पाकिस्तान सां हर फ़ौजनि सां हर महाज़ ते असां मदद कंदासीं इंशाअल्लाह। जेका आहे इंडिया खे जेका आहे शिकस्त ॾिनी आहे अॼु पनुआकिल में जश्न जो समा आहे। हिते सॼो पनुआकिल गॾु थी करे पाकिस्तान जी ख़ुशी जी जेका सेलिब्रेट करे थो। असां बि इन ख़ुशी खे सेलिब्रेट कयूं था। इंडिया खे ॿुधाइण चाहियूं था की ॿीहर पाकिस्तान ते हमले करण जी कोशिशि कई। पाकिस्तान जिंदाबाद। जेको भारत जारियत कई उन जे ख़िलाफ़ जेको पाकिस्तान फ़ौज जेकी मोदी खे ॿुधाइण चाहियूं था त असां तोसां जंग करण लाइ तयारु आहियूं। असां जेको आहे हर वक़्तु जाना बजाना असां पंहिंजे जेको आहे फ़ौज सां गॾु हूंदासीं इंशाअल्लाह ताला हुनखे पंहिंजे मुंहुं भर जवाबु ॾींदासीं। जेकी फ़ौज असांजी हेॾो मुआरो अटकाए करे हुनखे शिकस्त ॾिनी आहे इंशाअल्लाह ताला अॻिते बि जेकॾहिं हुननि क़दम वधायो त असां हुनखे वधीक ज़ोरदार हुन सां मुक़ाबले करण लाइ तयारु आहियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पाक आर्मी जिंदाबाद। अॼु असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे, हिन खां वधीक का ॻाल्हि थी नथी सघे। पाक आर्मी जिंदाबाद। ॿुधाइण चाहियूं था हिंदुनि खे असां हुन असांजी तारीख़ उहा आहे त असांजो जेको सलाउद्दीन अयूबी हुयो हुननि जी फ़ौज जी टापनि जा टाप ॿुधी जेको आहे हिंदुआणियुनि जा जेको आहे हमल ॾह पंदा हुया। पाक फौज जे हक़ में जश्न रैली जेकी आहे पनुआकिल म्यूनसिपल चेयरमैन मियां अब्दुल कवींदर शाहनवाज़ चारण SC पनुआकिल रिज़ा ज़रा उन ॿियनि जी अॻुवाणी में जेके आहे त VIP गेट ताईं निकिती आहे। शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी जिते जश्न रैली जो मक़सदु इहो आहे पाक फौज जे जवाननि खे जेको सराहियो वञे उनखे गुल नछावर कया विया आहिनि ऐं इन जो इहो चवणु आहे पाक फौज जा हौसला ऐं अवाम जा हौसला बुलंद आहिनि। कैमरामैन नईम रहियो सां गॾु मुनीर रहियो KTN न्यूज़ पनुआकिल।